भारतीय कमीशन बोर्ड जो वेकिरो सतलज दरिया में छोड़ करण बाबत पाकिस्तान के आगाह करे छो। आबी वसीलन वारी वजारत तरफा अलर्ट जारी। सतलज दरिया में हेडके फिरोजपुर में मथाई कोट बहावलपुर में बोर्ड की सूरत हाल वधी खराब थियण लगी। हेड इस्लाम का 1,02,000 क्यूसेक जो वेकिरो चई तालकन में दाखिल। मुल्तान में अकबर फ्लड बंद ते पानी की सतह में मामूली लात। शेरशाह बंद ते पानी ताईं खतरनाक सतह ते बरकरार। शेरशाह बंद सां लाॻापियल दर्जने बसंदियूं बुॾी वयूं। भारत तरफा पानी छोड़ करण सबब सतलज दरिया ते गंडा सिंह वाला बट इंताई वडी बोर्ड बरकरार। पानी जो वेकिरो 3,29,000 क्यूसेक रावी दरिया में बलूके ऐं सुतनाई ते वडी बोर्ड बरकरार। पंजनत वट वडी बोर्ड पानी जो वेकिरो 3,10,879 क्यूसेक ताईं पहुची वियो। पंजाब में मानसून जे 10 स्पेल जो अलर्ट जारी। तूफ़ानी बरसातनि जी अॻकथी। गुड्डू बेराजपट एक पिरो बीहर पानी से वेकरन में बाद गुड्डू बेराजपट पानी जो मथा वेकिरो 3,59,570 क्यूसेक ऐं इतां वेकिरो 3,27,481 क्यूसेक थी वियो। सखर बेराजपट मथा वेकिरो 3,31,155 क्यूसेक ऐं इतां वेकिरो 2,77,355 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बेराजपट 24 कलाकनि दौरान 10,000 क्यूसेक लात। कोटड़ी बेराजपट मथा वेकिरो 2,38,686 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 2,09,431 क्यूसेक रिकॉर्ड कयो पियो। टिनी बेराजनि ते नंढी बोर्ड बरकरार। अठ सेप्टेम्बर ते गुड्डू बेराजपट बोर्ड जो उरूज। सिंध सरकार की 7 खां 9 लख क्यूसेक बोरबारी सूरत हाल की तैयारी। वडे वज़ीर मादली शाह की सदारत हेठ बोर्ड की सूरत हाल बाबत इजलास। के बंद कादिरपुर शेख बंद की मजबूती जो कम जारी है। इजलास में इम्कानी बोर्ड के मुंह ॾियण की तैयारियुनि ऐं इमदादी क़दमनि बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। वडे वज़ीर पारां बोर्ड की तैयारी रिलीफ कैंप्स जो क़याम ऐं अवाम के महफ़ूज़ संदन ते मुंतकिली यकीनी बणाइण की हिदायत। मुराद अली शाह जो ज़मणाहे त सिंधु दरिया में पानी घटिजी रहियो आहे पर खेनि 7 खां 9 लख क्यूसेक बोरबारी सूरत हाल की तैयारी करणी आहे। 8 सेप्टेम्बर ते गुड्डू बेराजपट पानी जो वेकिरो पंहिंजे उरूज ते हूंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी अॼु बोर्ड मुतासिर कसूर ज़िले जो दौरो कंदो। बोर्ड मुतासिरनि सां मुलाक़ात कंदो। आचर ते बिलावल भुट्टो सरदारी मुल्तान जो दौरो कंदो। दरियाओं ने बेराजन में बोर्ड से पानी से वेकरन में घटताई अची रही है। पानी से वेकरन में घट वध सबब बोर्ड जा खतरा मौजूद आहिनि। पानी से वाध ऐं लात के नज़र में रखंदे समूरा इदारा अलर्ट आहिनि। सिंध के सीनियर वज़ीर शजील इनाम मेमर जो बयान। संदसि समड़ाहे 169 तिबी कैंपनि में 24 कलाकनि दौरान 6,890 माण्हुनि खे इलाजूं सहूलियतूं फराहम कई वयूं आहिनि। 24 कलाकनि दौरान 14,430 माण्हुनि खे कचे मां महफ़ूज़ संदन ते मुंतकिल कयो वियो आहे। सिंध हुकूमत सभिनी हिफ़ाज़ती क़दमनि खे यकीनी बणाए रही आहे। कौमी असेंबली के इजलास में पीटीआई जो वाकआउट खां अॻु पीटीआई मेंबर पारां कोरम पूरो न हुजण जी निशानदाही। ॾिणम ते कोरम मुकमल निकितो। स्पीकर अयाज सादिक रिमार्क्स न आहिनि त अफ़गानिस्तान में ज़लज़लो आयो, बलूचिस्तान में दहशतगर्दी थी ऐं मुल्क बोर्ड सबब ॿुॾी रहियो आहे। अपोज़िशन अहिड़े मौक़े ते कोरम जी निशानदाही करे ज़्यादती करे रही आहे। मुख़ालिफ़ धिर जो क़ौमी मसइलनि सां को बि वास्तो नाहे। कानून वारे वज़ीर आज़म नसीर तारिर जो चवणु आहे त मुल्क में बरसातनि ऐं बोर्ड सबब हेल ताईं 844 माण्हू फौत ऐं 1,000 खां वधीक ज़ख़्मी थी चुका। पंजाब में 223, केपी में 480 माण्हू फौत थिया। सिंध में 58 ऐं बलूचिस्तान में 26 माण्हू फौत थिया। 21 लख माण्हू बेघर थी विया। 9,292 घर ऐं 6,180 जानवर मुतासिर थिया आहिनि। फौत थी वियल माण्हुनि जे वारसनि खे 20 लख रुपया ॾिना विया आहिनि। कुदरती आफ़तनि खे मुंहुं ॾियणु कॾहिं कॾहिं वस में न हूंदो।
सुप्रीम कोर्ट कौमी असम्बली बलूचिस्तान में सियासी पार्टी के जलसे में दहशतगर्द हमले खिलाफ मसम्मती ठहराव यकराई सां मंसूर कयो वरितो। पोलिंग बलूच पारां पेश कयल ठहराव में चयो पियो त ऐवान बलूचिस्तान में सियासी पार्टी के कारकुननि ते दहशतगर्द हमले की मज़म्मत करे थो। ठहराव में हमले में फौत थियल ऐं ज़ख़्मी जे पार्सन सां हमदर्दीअ जो इज़हार, ज़िम्मेवारनि जी निशानदाही करे जल्द खां जल्द कानून जे कटहरे में आंदो वञे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो सिलसिलो जारी। 100 इंडेक्स में 1073 पॉइंट्स के बाद इंडेक्स 1,53,749 पॉइंट्स की बुलंद तरीन सतह ते पहुंची वियो। कराची का रोहिड़ी ताईं रेलवे लाइन के अपग्रेड करे अप डाउन हलाइण ऐं रेलवे लाइन वेझो हद दफ़्तर हटाइण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मादली शाह सां रेलवे बारे वज़ीर हनीफ़ा पासी जी वफ़द सां गॾु मुलाक़ात। गॾियाणी में कराची खां सकर ताईं 6 अरब रुपयनि जी सिड़पकारी सां मुसाफ़िर ट्रेन हलाइण जो बि फ़ैसिलो कयो वियो। सिंध सरकार ऐं पाकिस्तान रेलवे कराची कराची सर्कुलर रेलवे मनसूबो ठाहिनि। डोनर एजेंसीज़ ऐं ख़ानगी शोबे खे बि मनसूबे में शामिल कयो वञे। वॾे वज़ीर जी तजवीज़। वफ़ाक़ी वज़ीर हनीफ़ा पासी तजवीज़ ते सरकार की ख़ातिरी कराई। मुराद अली शाह जो चवणु आहे त सॼी दुनिया में रेलवे कमाईंदी आहे, पर अफ़सोस पाकिस्तान रेलवे खसारे में आहे। समूरो कमु आउट सर्विस करण सां सर्विस बहितर थींदी। वफ़ाक़ी वज़ीर हनीफ़ा पासी जो चवणु आहे त समूरियूं रेलवे लाइन्स नयूं विछाई वेंदियूं। KMC तरफा पाक जो कमर्शियल इस्तेमाल गैर कानूनी करार। सिंध हाई कोर्ट मासना है त अवामी भलाई के प्लाट के कंहिं ॿिए मक़सद लाइ इस्तेमाल नथो करे सघिजे। KMC के पार्क ख़ानगी पार्टियुनि खे ॾियण जो इख्तियार नाहे। अदालत KMC तरफा पार्क के कमर्शियल इस्तेमाल ख़िलाफ़ केस की ॿुधणी दौरान सिटी काउंसिल जो ठहराव नंबर 134 कलदम करार ॾेई छॾियो। रेती बरसां M5 मोटरवे ते कार ट्रॉलर सां टकराइजी वई। 5 गर्भाती फौत, 5 ॼणा ज़ख़्मी। ज़ाहिर पीर आराम का वेझो मुल्तान खां रहमियार खान वींदड़ कार सां हादसो पेश आयो। हादसे में ख़ालिद गज़ाला, आदिल नबी, बारड़े दाऊद समेत 5 ॼणा फौत थी विया। अरबाज़ ऐं इकरार ज़ख़्मी। कंडूबट क़ौमी शाहरा ते कोरियर गाॾी ऐं ट्रक में टक्कर में राना इकराम हयाती विञाए वेठो, 1 ॼणो ज़ख़्मी। खाड़ोट भरसा कोल माइंस थाणे क्षेत्र में नौजवान जो मथे में गोली लॻल लाश। नौजवान जो देविन जे वण मां गोलियूं लॻल लाश मिलियो। पुलिस नौजवान जी सुञाणप नाहे थी सघी। बाक़ी बारे हंध तां पिस्टल पियो मिलियो आहे। मीरो खान जे गुलशन आबादी पाड़े में मासूम निगरी के पोलियो जो शक। पोरित गुल मोहम्मद फिरोही जी 3 वरह जी न्याणी दुरनास से एक टंग कम करण छॾे ॾिनो। पोरित जो चवणु आहे त सिहत खातो नोटिस वठी न्याणी जो सरकारी इलाज ते ख़र्च कराए। ऐं सिज ते ताक़तवर तूफ़ान अची पियो। रूसी ख़िलाई इदारे जी रिपोर्ट ऐं साइंसदाननि ॼाणायो आहे त सिज ते तूफ़ान ज़मीन लाइ ख़तरे जो सबबु नाहे। तूफ़ान सबबु मवासिलाती निज़ाम ऐं नेविगेशन सिस्टम मुतासिर थी सघे थो। सिज ते तूफ़ान जा इंसानी सिहत ते असर वाज़े नाहे।